दोस्त आज ही किचन में वो कम करे थोड़ा हाले वाल वठोस। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जॾहिं ही वॾो माण्हू ख़लीफ़ा बुर्ज ही वॾा ही दंगल ही हिते अॼु किचन में थांबो थो ही तो हालत के कई आहे यार। बाबा न कुछ सही है। छो कम घणो आहे माण्हू खपनि। छो 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 ही वॾा बस वक़्तु सबके के ॿुधाए छॾे छाजे इश्क जी जेका बीमारी आहे न फिर हाँ तो के इश्क हा तो साया है कहिड़ी सभागी जगह इश्क कदी हुई चरी गड़ी सभागी का नहीं हुई चरी पर जैसा तो बाबी चरी तो चाहिए इश्क लॻो उन्हें मुंहिंजा फार विञाए छॾिया मुंहिंजी मिल्कियतूं सभु रही थी वयूं ई जगह हाँ पछाड़ी बुझी वई आहे कोप ऐं सासर ऐं तो वारी ॻाल्हि रही हंडियूं बसि इहे वाइपर पाण जेको पुराणो ॾिसा ही तुंहिंजा ही माल मिल्कियत तूं जगह बर्तानिया में वॾी इज़त वई है ही जगह रक्षा वक्षा तूं वयूं ख़तम थी अलाए कसवा हाणे थी पछाड़ी वो तो चयो किथे ते शादी कर जानी माठ कोई थोड़ी इतो बातो बाबा काका शादी चाढ़ियो छॾी दिया काका पिनाई दिया तो बातो छले दे मुंहिंजा असी दुआ करी वन सफ़ा पोसी रेडी थी हुई है बाबा हेड़ी हालत करे छॾी था छॾियो छा थो तो छा अदा जे जिन बि निसार जी ये कंडीशन कई आहे उन जी तहकीकात थियणु खपे उन जो हिसाब किताब निसार थियणु खपे रानी तबीयत जो आऊं दिल भर थी वियो बस सही मुंहिंजे दोस्त जी हालत ॾाढी ख़राबु आहे हिन जी जंहिं बि हिन लाइ हालत कई आहे उन जी जांच थियणु खपे महिरबानी।